बरबंजूअ वेही कई कने ॻाल्हि अहिड़ी ॼानी मानी मोटी वञनि करे धणीअ जे ई ख़बर कान पई त ॾाज ॾिनाऊं मूंखे केतिरो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मज़लूम सॾु अज़हर गोपाल। दोस्तों कंबर शहर में मौजूदु आहियां भाउ सदाम बोड़े जे घर अली खान महला में। हिकिड़ो तमामु हिकिड़ो मिसकीन ग़रीब ऐं हिकु हंधि ई बसि वेहण वारो को बि कमु करण वारो त इहा ई कोन। तमामु हिकिड़ो ग़रीब मिसकीन आहे। सरहंदी वारनि खे अपील कजे जेतिरो थी सघे हिन मिसकीन जी जीअं मदद कयो पिया ईअं ई मदद कंदा रहो त जीअं हिन मिसकीन जो को घर जो को चुल्हो ॿरी सघे। अलाह पाक जे नेक बाने सखी इंसान ग़ुलाम मुर्तज़ा गोपांग साहब ॿाहिरि मुल्क में रहंदा आहिनि। उन्हनि हिन अदे जे लाइ 5000 रुपया मोकिलिया हुया जेके अदे जी अमानत आहे। हिकु मां ही भाऊ खे ॾींदुमि। भाऊ ई वठिजो। हिकु ही ॿ ही टे ही 4 ऐं ही 5। अलाह पाक ग़ुलाम मुर्तज़ा गोपांग साहब जे रोज़ी रिज़्क़ में बरकत विझंदो। अलाह पाक उन्हनि खे पंहिंजे हर मक़सद में कामयाबु कंदो। अलाह पाक उन्हनि जी फैमिली खे ख़ैरु फरमाईंदो जीअं हिन मिसकीन माज़ूर जी सार संभाल लधी आहे। अस्सलाम वालेकुम। जी त मां तमामु नियाज़ शुक्रगुज़ार आहियां भऊ वारनि जो जिन मुंहिंजी मदद कई आहे। मूं यतीम ग़रीब जी अलाह साईं रब साईं उन्हनि जी रोज़ी रिज़्क़ में बरकत हुजे। मां यतीम आहियां। दुआऊं कंदो मां हिकु हंधि पियो आहियां 3 सालनि खां तक़रीबन हिकु हंधि पियो आहियां। मुंहिंजो ॿियो केर बि कोन्हे। यतीम आहियां। अबो अमड़ बि गुज़ारियो आहे। सरहंदी वारे वसारनि भाइरनि खे इहा ई अपील कंदुमि ख़ुदा वास्ते मूं ग़रीब यतीम जी मदद कयो त जीअं मुंहिंजो घर जो गुज़र सफ़र हली सघे। अलाह कंदो रब कंदो उहो भाऊ बि ख़ुशि हूंदो जीअं मूं ग़रीब यतीम सार संभाल लधी आहे। अलाह साईं तव्हां भाइरनि खे ख़ुशि रखंदो। रब साईं मां यतीम आहियां। मां हरदम पियो दुआऊं कंदुमि सभिनि भाइरनि खे तव्हां वसारनि खे ख़ुदा वास्ते मूं ग़रीब यतीम जी मदद कयो। 2 नंढड़ा मुंहिंजा पुट आहिनि। सिर्फ़ु अलाह जो सहारो बि तव्हां भाइरनि जो सहारो आहे। अलाह साईं रब साईं तव्हां भाइरनि खे ख़ुशि आबाद रखंदो।